Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बत मीरा से सांझी कमला खैड़ी त नाहे अड़े साईं उन सावल खे ज़हर ॾिनो अथऊं। छा शामल खे ज़हर मिलियो आहे? मूंखे सम्झ में नथो अचे बच्चल खान खे थियो छा। उहो बि इहे ॻाल्हियूं विसारे सावल खे उॾई छॾे ॾिनुसि। वॾी ग़लती कई मां, वॾी ग़लती कई। मां त मालिक जा लख लख शुक्र थो अदा कयां जो इन माई सां मुंहिंजो निकाह न थियो। मुझे यकीन कर हुर, मुखे का बि ख़बर न हुई। भला वो केड़ी औरत होती जेको पंहिंजे मुड़स जो सिर खणंदी? इहो पहिरियों चक्कर सावल सां नाहे थियो। इन खां पहिरियां बि तूं ऐं तुंहिंजो पीउ सावल खे मौत जे मुंहं में तव्हां धिके चुका आहियो। तूं सिर्फ़ मूंखे एतिरो ॿुधाए त हिन वक़्तु मुंहिंजे बोरचीअ खे करम ख़ान किथे लिकायो आहे। मां चवां थी जेका बि हक़ीक़त आहे वञी बचल खान खे ॿुधाए ऐं पोइ पंहिंजी जान बचाए। हाणे त दुश्मन साम्हूं अची वियो अथव। अञा बि असां ते शक आहे। मुंहिंजे सब्र जो संदरो छिकजी चुको आहे। लॻे थो त दुश्मन खे सबक सेखारणो पवंदो। ख़बर तुंहिंजो भलो इन्हे में आहे त वरी बि तूं मूंसां हथ मिलाए ऐं बचल सां खुली दुश्मनीअ जो ऐलान करे अच। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।